हे चेंदियन जो जान दी इधर रहना ना आया हूँ। अरे अबो काडे हो जेको कुलन दे घणी घुमाइंदो, अम्मा काडे वई जेका गंद धोईंदी आई खीर पीआरींदी आई, ॿाहिर काडे विया जेके हथ हथ में ॾेई अल्लाह। अॼु काडे विया चई अल्लाह मुत्तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मकाबिर। वारे वाह बुज़ुर्ग, अल्लाह तो के अन्या वधाईंदा। सुभान अल्लाह। इहो थी कुरान, इहो थी कुरान। अन्या न पढ़ाए बच्चन के कुरान किनो थीने परेशान थीने। बच्चा हाफिज कर आलिम कर के तो सजी दुनिया मां कम घुरे, मां रब ॾियां कंहिंखे घणो ॾियां कंहिंखे थोरो ॾियां, पर चई जेके रोज़ानो कुरान दा पढ़नि इहे न घुरनि तॾहिं बि मां अल्लाह घुरण वारनि खां अञा वधीक ॾींदो आहियां। कुरान वारन के रब अन घुरियो ॾींदो आहे, अन घुरियो ॾींदो मान। वरी जन्नत खां पुछऊं जन्नत तोखे रब सिंगारियो आहे, तो में नारियूं, तो में बाग, तो में मेवा, तो में सोन जा कंगण, तो में हूरा, पर इंतजार कंहिंजे में आहे। जन्नत थी चए कॾहिं ईंदा रोज़ानो कुरान पढ़ण वारा। जन्नत कुरान वारन जे इंतजार में। तोखे न कुरान वणे न कुरान वारा वणनी। अरे जेके दरियान में मछूं उहे भी कुरान वारन लाइ दुआयूं ॾियूं कनि। गालियूं करण न आयो आहियां, मिठो कुरान ॿुधाइण आयो आहियां। बख़्त वारा उहे थी जन के माल कहूं जान कहूं बचन कहूं वधीक कुरान प्यारो आ। बख़्त वारा उहे थी जन के अरबी मोहम्मद करीम प्यारो। बख़्त वारा उहे थी जेके रब जे नाले ते अणघुरियो ख़र्च था कनि, रब भी उन्हनि खे अणघुरियो ॾहूं करे मोटाए ॾींदो आहे। छो त अल्लाह साईं जहिड़ो आसूदो वापारी आहे ई कोन। सुञे सां वापार न कने, 10 में हूंदे त कराची खणी वेंदो, समुंड में टपो ॾींदो बि हेॾे न मोटंदो। चए थो मां सां वापार कर। या अय्युहल्लज़ीना आमनू हल अदुल्लुकुम अला तिजारा। मां सां वापार कर त ॾुखो ईंदड़ अज़ाब खां बचायां, बाहि खां बचायां। कैसा वापार दादा सुभान अल्लाह का कैसा रब या अय्युहल्लज़ीना आमनू। सुभान अल्लाह डरी थी वई दुआ घुरा। कुरान नथो वणे, मस्करी कया हा पोइ वणे हा, गालियूं कया हा बैत पया हा पोइ वणे हा। अरे कुरान बख़्त वारन के नसीब थींदो आहे। अबू बकर सिद्दीक दुकान ते कुरान पढ़ियो। हज़रत उमर भेण घुंबदी कुरान पढ़ियो। उस्मान गनी शहादत जे टाइम ते कुरान पढ़ियो। बुधो कलोड़ो साहब तुन्यो साहब बी कौम वारो हज़रत उस्मान गनी कुरान पढ़ियो। वड़े बुजुर्ग कुरान पढ़ियो। हेरे तक जाए ये कुरान जी तिलावत तो करे। हे ज़ालिम दीवार नबी आया पेरे पारे जी पियो तिलावत करे। फसयकफीकहुमुल्लाह। साईं आए मौलाना पेरों पार पड़ा। फसयकफीकहुमुल्लाह व हुवस समीउल अलीम। जालिम दीवार टपी आया। हजरत उस्मान से लड़न शुरू क्यों। हे कुरान पे पढ़े। अरे जान दी नहीं कुरान न छजे।
कुरान पढ़दे शहीद जो रत जा कतरा तो कुरान मजीद दे लगा। हाँ अज भी वञो मदीने आलिया जे अजाब घर में वो कुरान रखियो आ जेते हजरत उस्मान गनी जो खून जो लगल जान ॾिनई कुरान न छॾई। ये थी कुरान जा परवाना। सोने अली घोड़े ते कुरान पढ़ियो आ। सोने हुसैन करबला में कुरान पढ़ियो आ। अम्मा जन्नत खातून चक्की हलाइंदे कुरान पढ़ियो आ। हुजूर साईं मक्के में कुरान पढ़ियो आ। मदीने में कुरान पढ़ियो आ। ताइफ में कुरान पढ़ियो आ। बदर में कुरान पढ़ियो आ। उद में कुरान पढ़ियो आ। अज भी वञो जबल में कुरान जो आवाज गूंजी जी रहियो आ। हे उहो कुरान आ जेको दाऊ कलोड़े में पढ़जी रहियो आ जंहिंजी पहिरियों तिलावत रब पाण कई आ। ॻाल्हियूं करण न आयो जज़ाकुमुल्लाह सब चओ सुभान अल्लाह। ॻाल्हियूं कंदे काने इते रहिजी वेंदई। हे कुलो कुले में मिलायूं हलंदी परन में उड़ारींदी। अरे तू चवंदे मुला जो मगज खराब आ मथो फिरियो त मुंहिंजो नबी तो फरमाए आशिकन के कुरान क़यामत जे ॾींहुं परन में उड़ारींदो। सूरत बकर सजो पर बणबी सूरत आल इमरान खबो पर बणबी आशिकन के कुरान परन में उड़ारे रब सां मिलाईंदो। चवंदो उहो थी तुंहिंजो रब। निंड न कर चाचा सकरात वारी निंड थी। चवंदो से उहो थी तुंहिंजो रब। हेरे मारे त कन खोल जंहिंजो काबे दे मुंह करे सजदा कने। कुरान चवंदो से उहो थी तुंहिंजो रब। अरे जंहिंजे नाले ते बुखिया खाराए उघाड़ा ढकाए ज़ालिम अबो अम्मा लखन जी मिल्कता ज़मीना छॾे विया मरी विया पोयों ख़ैर न करे त कंहिं ग़रीब खे जोरो पारायां त रब मुंहिंजो अबे खे को वॻो नसीब करे न मोल वस जीअरनि ॾियनि। हे छा थो करे कुरान चंद से उहो थी तुंहिंजो रब जंहिंजा ज़िक्र कये फज़कुरूनी अज़कुरुकुम ज़िक्र कयो। हाने रब छा थो चवई किन्ने पलीत कतरे मौतो के पैदा करे कलमे जी दौलत ॾई इज्जत वारो करे सॼो कुरान सीने में जमा कई। अञा सुनियो अञा उनियो कलमे जी दौलत ॾई हेरे पलीत कतरे में पैदा करे। अवलम यरल इंसान अन्ना खलकनाहु मिन नुतफा। जागो वेठो गालियूं कयूं दम कुरान पढ़ियो दम बाकी हजरत मौलाना हाफिज शमसुद्दीन साहब दामत बरकातुम चाहिए सही कुरान पढ़ जाए दिल खोल। वो कुरान बुधाएं जेको कब्र में कम अचे हशर में। अरे तुझे बदल रब वट हुज्जत कंदो नबी भी हुज्जत न करे सघंदा। बुझी जा कुरान जो सूरतूं ॻाल्हाईंदियूं सूरत मुल्क ॻाल्हाईंदी सूरत सजदा ॻाल्हाईंदी रहमान रहमान सूरत ॻाल्हाईंदी यासीन ॻाल्हाईंदी। रब हे मुंहिंजो आशिक़ या असांखे कुरान मां कढ या मोकल ॾे त जन्नत में वठी वञूं। अलाह चवंदो कुरान मां न कढंदो मां आशिक़ खे वठी जन्नत में पुॼायो त दुनिया वारा ॾुख ई